दादा ओ दादा किथे आई दादा किथे बेरिया घुर में लिकिल आई तो बाहर निकली दादा। अरे हेडे अचो मां हेडे अबा हेडे अरे हेडे जल्दी अच मुझा पोया पसात घबराए न दादा हाणे मां अची वयो आं। ओबा मानी आंदी थई ये मानी आंदी थई तो ठीक है त मुझा पोया पसात बुख आंदिया मानी दादा आंदिया किथे आ पुट मानी दादा ब मानी लिकाए खीसे में हिते पहुतो आया बस ब मानियो। अरे हे त मुझे डाठ के भी कोने लगंदियो मां छा कया दादा बाबा ए चाचा होश में ना आहिन जेकॾहिं मानी उतां मां ॿधी खणा हा उन्हनि खे शक पइजी वञे हा पहिरियों खणी हिते पुॼनि हा इहे हाली तूं ॿ मानियूं खा या झल कर बाक़ी अल्लाह मालिका राति तोखे ड्रॉ सां मानी खाराइबी। रात मानी खाराइंदे छा तू रात हिते मानी खणी ईंदे मां हिते कोन ईंदुसि दादा पर तूं घर अचिजा। ना बा न घर अचण जी ॻाल्हि न कर मां बुख मरंदुसि पर अरबाब ऐं शेरल जो ॿुथ बि न लिखंदुसि। हुननि खे घुर्जे सोन जो तेगड़ो जेकॾहिं हुननि खे इहो न मिलियो न त इहे ॿई छोरा मुंहिंजो ॿुटियूं ॿुटियूं करे खाई छॾींदा। दादा बाबा ऐं चाचा तुंहिंजो कुझु बि नथा बिगाड़े सघनि। अबा तूं मुंहिंजे छोरनि खे कोन थो सुञाणे। दादा तोखे त ख़बर आहे बाबा ऐं चाचा हिन वक़्तु जिन्ननि जे ख़ौफ़ में वतल आहिनि ऐं उनजो फ़ाइदो वठंदे असांखे छा करिणो पवंदो। छा करिणो पवंदो त पोइ ॿुध दादा इन जो मतिलब त हाणे मूंखे पंहिंजे घर में जिन थी गुज़ारणो पवंदो। हाणे त ख़ुशि आहीं न पुट रही मां। हा दादा मां त ख़ुशि आहियां पर तो लाइ परेशान आहियां। मूं लाइ छो परेशान आहीं? दादा सुभाणे शहज़ादी ऐं मुंहिंजी शादी थी वेंदी इहो पियो सोचां अम्मा ऐं बाबा चाचा ऐं चाची तोसां कहिड़ो असरु कंदा इहो सोचे परेशान थी वियो आहियां। अरे बाबा जॾहिं हुननि खे सोन जे देगिड़े जो ॾसु मिली वेंदो न पोइ मूंखे छो तंग कंदा। सच में दादा सोन जो देगिड़ो बाबा ऐं चाचा खे मिलंदो। पुट तूं पंहिंजी शादीअ जी ख़ुशी मल्हाए तूं इन में परेशान न थी। मां ॼाणा अरबाब ॼाणे शेरल ॼाणे उन जूं मायूं ॼाणे असां हिक ॿिए खे संभाले वेंदासीं तूं परेशान न थी। दादा अम्मा ऐं चाची कॾहिं बि हिकु न थियनि हा मुंहिंजी ऐं शहज़ादी शादी लाइ कॾहिं बि राज़ी न थियनि हा। सोन जे देगिड़े ते इहो ज़िद छॾियो अथऊं पोइ सोच जेकॾहिं इहो सोन जो देगिड़ो हुननि खे न मिलियो पोइ तोसां हशर कहिड़ो थींदो। ओए उन्हनि जी हालत कंहिं जिनड़ीअ खां घटि न हूंदी ऐं मुंहिंजी हालत। ये हैं दादाजी ये देखो दादाजी का इसने लड़कियों ने क्या हशर किया है। ये हशर बहुत Oh no! Oh no! सभिनी जा ख़्वाब चिकनाचूर करे छॾिया Oh no! इन लाइ त मां परेशान आहियां दादा। मालिक पढ़ाई कंदो Oh no! सुभाणे असांजो निकाह थींदो पोइ असांखे कहिड़ो जेसीं ताईं तुंहिंजो निकाह न थींदो न तेसीं ताईं मूंखे